सिंधी अदबी संगत शौक़ की दिहाड़ जी दस्तूरी गॾिजाणी अॼु तारीख़ 14 जुलाई 2024 जी सुबह जो सीताराम सोटड़ जी सदारत में रायचंद राठौड़ पब्लिक लाइब्रेरी के अंगण ते थी गुज़री। गॾिजाणी जी कार्रवाई शौक़ जे सेक्रेटरी जीवन चिलहाराई कई। गॾिजाणी में भारूमल उमराणी, रांझन राठौड़, नेक उकराणी, नील उकराणी, गोबिंद चीलानी, मिठूमल परमार, शंकर बागी, जीवन चिलहाराई, नंदलाल रोहेल, मुश्ताक कासमानी ऐं दिलीप जयपाल शिरकत कई। अदबी बेहक दौरान दिलीप जयपाल काफ़ी ऐं बेत पेश कया। मुश्ताक कासमानी पंहिंजी शायरी पेश कई। नंदलाल रोहेल नज़म ऐं भारूमल उमराणी वाई पेश कई। राजन राठौड़ वाई ॿुधाई, जॾहिं त गोबिंद चीलानी हिक दोस्त जो ॿिए दोस्त खे ख़त लिखियल पढ़ी ॿुधायो। शरीक साथियुनि तख़लीक़कारनि जी महिनत खे भरपूर दाद ॾिनो ऐं मुख़्तलिफ़ पासनि खां इस्लाही टेका टिप्पणी भी कई वई। अगस्त महीने की शुरुआत में चीलियार के पढ़ियल लिखियल ऐं बाशो नौजवाननि पारां अदबी ऐं साइंसी मेले जो एहतमाम कयो पियो वञे। अमां सभिनी दोस्तनि खे भरपूर नमूने शिरकत जी कोश ॾिजे थी। अहिड़ी दावत सिंधी अदबी संगत शौक़ की दिहाड़ के काउंसलर मिठूमल परमार ॾिनी, जेको इन प्रोग्राम जो मुख्य ऑर्गेनाइज़र भी आहे। संदसि सॾ सिंधी अदबी संगत शौक़ चिलिहार पारां भरपूर मोट मिली ऐं अदबी ऐं साइंसी मेले में अदबी वेहक ऐं किताबनि जे स्टॉल लॻाइण लाइ मुश्ताक कासमानी, गोबिंद चीलानी ऐं भारूमल उमराणी जी ॾिनल तजवीज़ुनि ते सभिनी दोस्तनि इत्तिफ़ाक़ कयो। इन रीति अॼोके तवील गॾिजाणी पंहिंजी पुॼाणी ते पहुती। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।